नवाबशाह में जीएस सिंध स्टूडेंट फेडरेशन तरफ़ां डाउ यूनिवर्सिटी जे शागिर्द जी दाख़िला ख़त्म करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। जसाब जसकम कारकुननि सरफराज़ मेमन, अली रज़ा ख़ासकेली, सैयद नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि चयो त सिंध जे तालीमी इदारनि में शागिर्द सियासत ते पाबंदी खां पोइ हाणे इज़हार राय जी आज़ादी ते बि पाबंदियुनि जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। शागिर्द समीर चांडियो खे रिस्ट्रिगेट कयो वियो आहे, उनजी एडमिशन रद्द कई वई आहे। असां उन जे ख़िलाफ़, उन इंतिज़ामिया जे तहसुबाना रवैये जे ख़िलाफ़ ही एहतजाज कयूं पिया। यकीनन पीपल्स पार्टी अरबाब इख्तियार आहे, उन्हनि खे बि इहो सोचणु खपे त सिंध जे माण्हुनि खे ऐं ख़ासि करे सिंधी माण्हुनि खे जेको आहे सो टारगेट बनाए पियो वञे, उन्हनि खे रेस्ट्रिगेट कयो पियो वञे। कराची जे समूरनि यूनिवर्सिटियुनि अंदरि सिंधी माण्हुनि, सिंधी नौजवाननि, शागिर्दनि जी जेका तइलीमी जेको माहौल आहे उनखे ख़राबु करण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। उन्हनि चयो त शागिर्दनि ते पाबंदियुनि पोयां हुकुमराननि जो हथु आहे, जेकी नथा चाहिनि त नओं नस्ल अॻिते अचे। असांजो इहो मुतालबो आहे त असांजे दोस्त समीर चांडियो खे जल्द खां जल्द बहाल कयो वञे, त ॿी सूरत में जसाब एहतजाज जो दाइरो वधे। अॻवाननि मुताबिक़ त शागिर्द समीर जी दाख़िला बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।